بسم الله الرحمن الرحيم. وأما النداء فهو طلب الإقبال بحرف نائب مناب أدعو وأدواته ثمانية يا والهمزة وأي وآ وآي وأيا وهيا ووا. فالهمزة وأي للقريب وغيرهما للبعيد وقد ينزل البعيد منزلة القريب فينادى بالهمزة وأي إشارة إلى أنه لشدة استحضاره في ذهن المتكلم صار كالحاضر معه كقول الشاعر أسكان نعمان الأراك تيقنوا بأنكم في ربع قلبي سكان. انشاء पुठियां सां पढ़ियासीं त इंशा तलबी जा 5 क़िस्म आहिनि जंहिंसां इंशा तलबी हासिलु थींदी आहे। चइनि जो असां पूरो तफ़सीली बहस पढ़ी आयासीं। अॼोके सबक़ में इंशा तलबी जो आख़िरी क़िस्म 5 जेको आहे उहो निदा आहे। उन जे बारे में मुसनिफ़ तफ़सीली ज़िकिर कंदो। त जीअं असां पुठियां पढ़ी आयासीं त हर हिकु क़िस्म जी उहो पहिरियां माना ज़िकिर करे पियो, पोइ वरी उन जा कहिड़ा हरूफ आहिनि, छाजे लाइ इस्तेमालु थियनि था, उन जी असली माना ज़िकिर करे पियो। ऐं उन खां बाद में वरी पोइ मजाज़नि उहे कहिड़ी माना जे लाइ इस्तेमालु थियनि पिया उनखे ज़िकिर करे पियो। बिल्कुलु निदा में बि अहिड़े तरीक़े सां, इन साॻिए तरीक़े सां इहे तमामु शयूं ज़िकिर कंदो। निदा चइबो आहे सॾणु, पुकारणु। कंहिंखे सॾु कजे, कंहिंखे पुकारजे, उनखे चइबो आहे निदा। निदा जेको आहे सो असुलु जेको हासिलु थींदो आहे उहो अदउ फ़इल सां थींदो आहे। अदउ माना मां सॾियां थो, मां पुकारियां थो। पोइ वरी कुझु अहिड़ा ॿिया लफ़्ज़ आहिनि जेके इन अदउ फ़इल जे क़ाइम मक़ाम उन्हनि खे सम्झो वेंदो आहे, पोइ उहे निदा जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। जीअं असां नहव में पढ़ी आया आहियूं त उहे 5 लफ़्ज़ आहिनि जेकी निदा जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। 5 पढ़ी आयासीं न नहव में, या अया हया ऐ हमज़ा मफ़्तू। लेकिन हिन किताब में 3 लफ़्ज़ उन खां अलावा ॿिया बि ज़िक्र कंदो जेकी निदा जे लाइ इस्तेमालु थींदा। तर्जुमो कंदा हलो। व अमन निदाओ, पर निदा यानी इंशा तलबी जो 5 क़िस्म कहिड़ो आहे? निदा। फहुआ तलबुल इक़बाल, निदा जेको आहे तलब करणु तवज्जह खे। कंहिंखे सॾिबो त उहो शख़्स तवज्जह ॾींदो, कंहिं शख़्स जे तवज्जह खे तलब करणु इनखे चइबो आहे निदा। उहो निदा छा सां हासिलु थींदो आहे? हाणे उहे हरफ़ ॿुधाईंदो। बेहरफ़िन नाइबिन मनाब अदउ, उन्हनि हरफ़नि सां जेकी क़ाइम मक़ाम हुजनि अदउ फ़इल जे, यानी जेके अदउ वारी माना ॾियनि उहे तमामु हरफ़ निदा जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। व अदवातुहु समानियतुन, ऐं उन जा कलमा 8 आहिनि, माना उहे 8 हरूफ आहिनि जेके अदउ फ़इल जे क़ाइम मक़ाम हूंदा आहिनि, जिन खे असां निदा जे तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं। उहे कहिड़ा आहिनि? या वल हमज़त, या हमज़ा, ऐं आ, आय, अया, हया ऐं वा। ठीकु आहे। त हिन मुसनिफ़ 8 ज़िक्र कया आहिनि। उन्हनि 8 मञा 2 जेकी हरफ़ निदा आहिनि, हमज़ा ऐं ऐ, तवजो हेॾां कयो। इन 8 मञा जेकी 2 आहिनि, हमज़ा ऐं ऐ, इहे क़रीब जे लाइ ईंदा आहिनि। ऐं उन्हनि खां असुल में माना हमज़ा ऐं ऐ छाजे लाइ ईंदा आहिनि? क़रीब जे लाइ ईंदा आहिनि। बाक़ी उन खां अलावा जेकी 6 जेकी ॿिया हरफ़ निदा आहिनि उहे वरी बईद जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। जीअं पुठियां मुसनिफ़ ज़िक्र करे आयो हुयो त कॾहिं कॾहिं वरी पुठियां सभिनी शयुनि में ज़िक्र कयो त हुन शइ खे हुन जॻह ते इस्तेमालु कबो आहे, हुन शइ खे हुन जॻह ते इस्तेमालु कबो आहे। इहे सभु शयूं पुठियां ज़िक्र करे आयो हुयो। ऐं छो ज़िक्र कबो आहे उनखे बि तफ़सील सां ज़िक्र करे आयो। हिते अॼोके सबक़ में बि इहो ॿुधाईंदो त ऐ ऐं हमज़ा इहे निदा
क़रीब जे लाइ ईंदा आहिनि, बाक़ी हरफ़ निदा बईद जे लाइ ईंदा आहिनि। पर कॾहिं कॾहिं असां निदा क़रीब वारनि हरफ़नि खे निदा बईद जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं ऐं निदा बईद वारनि हरफ़नि खे निदा क़रीब जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। छो कंदा आहियूं, उन जा अलॻि अलॻि वजह आहिनि। त मुसन्निफ़ ॿुधाए थो त इन्हनि 8 हरूफ़ निदा मंझां जेके 2 हरफ़ आहिनि हमज़ा ऐं ऐ, इहे क़रीब जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। उन खां अलावा जेके ॿिया 6 आहिनि उहे बईद जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। पर कॾहिं कॾहिं वरी हमज़ा ऐं ऐ जेके इस्तेमालु त क़रीब लाइ थींदा आहिनि, पर असां उन्हनि खे बईद जे लाइ बि इस्तेमालु कंदा आहियूं। तर्जुमो कयो, पोइ तर्जुमे में इहे ॻाल्हियूं सम्झंदा अचो। फल हमज़तु व ऐ लिल क़रीब, पोइ हमज़ा ऐं ऐ क़रीब लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। व गैरुहुमा, ऐं उन्हनि खां अलावा बाक़ी घणा बचा हरफ़? 6, उहे लिल बईद बईद लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। वक़द युनज़्ज़लुल बईद, ऐं कॾहिं कॾहिं इस्तेमालु कयो वेंदो आहे, रखियो वेंदो आहे बईद खे मंज़लतल क़रीब क़रीब जे जॻह ते, माना कॾहिं कॾहिं बईद खे क़रीब जी जॻह ते बि रखियो वेंदो आहे। फयुनादा बिल हमज़त व ऐ, पोइ निदा ॾिनी वेंदी आहे, पुकारियो वेंदो आहे हमज़े सां ऐं ऐ सां। माना कॾहिं बईद शइ खे पुकारणु मक़सदु हूंदो आहे, पर उनखे वरी पुकारियो हमज़ा ऐं ऐ सां वेंदो आहे। हालांकि हमज़ा ऐं ऐ इस्तेमालु छा लाइ थींदा आहिनि? क़रीब जे लाइ थींदा आहिनि। हमज़ा ऐं ऐ इस्तेमालु त असलन थींदा आहिनि क़रीब लाइ, पर कॾहिं कॾहिं हमज़ा ऐं ऐ सां बईद खे बि पुकारियो निदा ॾिनी वेंदी आहे। छाजे करे? तव्हां ॾिसो, बईद जेका हुजे माना परे शइ हुजे, अने बईद वारनि तवजो हेॾां कयो, बईद वारनि बईद खे हरफ़ निदा जेके क़रीब आहिनि माना ऐ ऐं हमज़ा, उन्हनि सां बि पुकारियो वेंदो आहे। उन जा मुख़्तलिफ़ वजह ॿुधाईंदो मुसन्निफ़। हिकिड़ो इहो आहे उन जे लाइ त माना हाणे आहिनि त शयूं परे, पर उन जे लाइ जेके क़रीब आहिनि हरफ़ निदा उहे इस्तेमालु कया वेंदा, माना हमज़ा ऐं ऐ उहे उन लाइ इस्तेमालु कया वेंदा त माना ज़ाहिरी मुसाफ़त में त उहे शयूं मूंखां परे आहिनि, पर मुंहिंजी दिलि जे उहे वेझो आहिनि। माना मां उनखे एॾो चाहियां थो, मूंखे एॾियूं शयूं उहे पसंदि आहिनि, गोया कि उहे मुंहिंजे साम्हूं आहिनि, गोया कि उहे मुंहिंजे वेझो आहिनि। सो उन जे लाइ उन्हनि जे लाइ हमज़ा ऐं ऐ जेके क़रीब जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि उनखे इस्तेमालु कयो वेंदो बईद खे पुकारण जे लाइ। सम्झ में आयो? त बईद जे लाइ क़रीब जे हरफ़नि खे छा लाइ इस्तेमालु कयो वेंदो? त गोया कि मुतकलिम इहो चवणु थो चाहे त उहे मसाफ़त जे लिहाज़ सां त मूंखां परे आहिनि, पर दिली तौर ते उहे मूंसां वेझो आहिनि, गॾु आहिनि। मां उनखे एॾो चाहियां थो, मूंखे एतिरियूं उहे महबूब आहिनि, गोया कि उहे शयूं मुंहिंजे साम्हूं आहिनि। सो उन जे करे बईद जे लाइ क़रीब खे इस्तेमालु कंदो। तर्जुमो कयो। इशारतन, इशारो कंदे इला अन्नहु, इन ॻाल्हि जे तरफ़ ले शिद्दत इस्तिहज़ार ही वास्ते ज़्यादा हुजणु हाज़िर उन्हनि जो ज़हन मुतकलिम जे ज़हन में त थी पवंदो मिसल हाज़िर जे। माना उहे शयूं त परे आहिनि, पर मुतकलिम जे ज़हन में एतिरे क़दुरु उहे रासिख़ आहिनि त गोया कि उहो चए थो त मुंहिंजे साम्हूं ई मौजूदु आहिनि। हालांकि आहिनि परे, उन लाइ इस्तेमालु उहे हरफ़ करणु घुरिजनि जेके बईद लाइ ईंदा आहिनि, पर मुतकलिम इस्तेमालु उहे कंदो जेके क़रीब जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। मिसाल जीअं इन शाइर जो कौल आहे, सुकान नअमानल अराके तयक्कनु बिअन्नकुम फी रब्इ क़ल्बी सुकान। सुकान साकिन, साकिन चइबो आहे रिहाइश खे, ठीकु आहे, सुकून। सुकान नअमानल अराक, नअमानल अराक हिकु वादी आहे, उनजो नालो आहे नअमानल अराक। इहो हरफ़ निदा। ए नअमानल अराक जा रिहाइशी, सुकान इहो जमो आहे। ए नअमानल अराक जा रिहाइश पज़ीर शख़्सो तयक्कनु, इहो बाबे तफ़अल जो जमो मुज़क्कर हाज़िर जो सीगो आहे। तयक्कुनु, तयक्कनु तव्हां यकीन कयो, बेअन्नकुम
त बेशक तव्हां फी रब चइबो आहे मंज़िल जॻह कल्बी मुंहिंजी दिलि में, त तव्हां मुंहिंजी दिलि जी जॻह में सुकान रिहाइश अख़्तियार कंदड़ आहियो। माना इनखे मुतकलिम खे नअमान अल अराक हिकु वादी हुई, उन्हनि जी रिहाइशी शख़्सनि सां वॾी मुहबत हुई। त उन्हनि नअमान अल अराक वारनि शख़्सनि जे लाइ इहो मुतकलिम ही शेर चयो आहे। हालांकि उहा वादी उन खां घणो परे हुई, पर उते इस्तेमालु अहरफ कयो अथई, हमज़ा मफ़्तू इस्तेमालु कयो अथई, जेको ईंदो क़रीब लाइ आहे। हालांकि नोमान अल अराक वारा मुतकलिम खां घणो परे हुया, हुनखे को बईद वारो लफ़्ज़ इस्तेमालु करणु घुरिजे हा, पर हिन क़रीब वारो इस्तेमालु कयो आहे। छाजे लाइ? त मुतकलिम इहो चवणु थो चाहे त अमीं ज़ाहिरी मुसाफ़त लिहाज़ सां त मूंखां परे आहियो, पर मुंहिंजी दिलि जे अमीं वेझो आहियो। माना उन सां नअमान अल अराक वारनि सां उहो मुहबत जो इज़हार करणु चाहे थो। सम्झ में आयो? वक़द युनज़्ज़लुल क़रीब मंज़िलतल बईद फयुनादा बिअहदिल हुरूफ मौज़ूअतुन लहू इशारतन इला अन्नल मुनादा अज़ीमुश शान रफ़ीउल मर्तबत हत्ता कान बउद। हिन इबारत खां वरी इहा ॻाल्हि ॿुधाए रहियो आहे त कॾहिं कॾहिं क़रीब जेके शयूं हूंदियूं आहिनि, माना मुनादा निदा उनखे ॾिनी वेंदी आहे जेको हुजे क़रीब, पर उन लाइ इस्तेमालु वरी निदा बईद वारा हरफ़ कया वेंदा आहिनि। हिकिड़ो शख़्स जेको क़रीब वेठो हुजे त उन लाइ कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करणु घुरिजनि? निदा क़रीब वारा, माना ऐं हमज़ा इस्तेमालु करणु घुरिजे, पर उन जे लाइ इस्तेमालु वरी निदा बईद वारा कया वेंदा आहिनि। छाजे लाइ कया वेंदा आहिनि? उन्हनि जा टे वजह मुसनिफ़ ॿुधाया। हिकिड़ो इहो त माना जंहिंखे निदा ॾिनी थी वञे उहो मुतकलिम खां शान में ऐं मर्तबे में ज़्यादा आहे। पोइ मुतकलिम चवे थो त जीअं मुसाफ़त लिहाज़ सां हिकु शइ परे हूंदी आहे, पोइ उनखे उन्हनि बईद वारनि हरूफनि सां निदा ॾिनी वेंदी आहे त हीउ जेको शख़्स आहे इहो शान में, इज़त में, इकराम में मूंखां मथे आहे, वधीक आहे। सो उन जे करे उनखे उन्हनि बईद हरूफ बईद जेके निदा लाइ इस्तेमालु थींदा आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि साण उनखे पुकारींदो। त माना हीउ जीअं मुसाफ़त में दूरी हूंदी आहे, हिन जे मुंहिंजे शान में दूरी आहे, माना हीउ मूंखां शान में मथे आहे। ठीकु आहे? या वरी अॻियो शख़्स उन खां मुतकलिम खां बिल्कुलु कमतर हूंदो, घटि हूंदो, त पोइ ईअं चवंदो त माना मां हिन खां मथे आहियां, हीउ मूंखां घटि आहे। सो उन जे करे चवंदो त जीअं माना मुसाफ़त में दूरी हूंदी आहे, इन असांजे मर्तबे में बि दूरी आहे। सो उन जे करे उन जे लाइ बईद वारो हरफ़ इस्तेमालु कयो वेंदो। या वरी उहो शख़्स गाफ़िल हूंदो, तवजह न ॾिनो हूंदो, त पोइ उन गाफ़िल शख़्स खे जेको सॾु कंदो, निदा ॾींदो, त उहो हरफ़ बईद सां ॾींदो। त जीअं माना को शख़्स परे हूंदो आहे, उहो ॻाल्हियूं नाहे ॿुधी सघंदो, उहो तवजह ॾेई, हीउ बि वेठो त गॾु आहे पर उन परे वारे शख़्स वांगुरु ई गाफ़िल आहे। सो उन जे करे उनखे हरफ़ निदा बईद सां इस्तेमालु निदा ॾींदो, हालांकि उहो वेठो उन सां गॾु ई आहे, क़रीब ई आहे। सम्झ में आयो? हाणे इन टिनी जो तर्जुमो कयो। वक़द युनज़्ज़लुल क़रीब मंज़लतल बईद, ऐं कॾहिं कॾहिं रखियो वेंदो आहे क़रीब खे बईद वारी जॻह ते। फयुनादा बिअहदिल हुरूफ, पोइ निदा ॾिनी वेंदी आहे कंहिं अहिड़े हरफ़ सां जेको मौज़ूअतन लहू जेके ठाहियल हुजनि उन जे वास्ते, इशारो कंदे इला अन इन ॻाल्हि जे तरफ़ त अन्नल मुनादा अज़ीम शान। पहिरियों वजह इहो त मुनादा माना जंहिंखे पुकारे थो वञे उहो अज़ीम शान, वॾे मर्तबे वारो, पोइ भले वेठो गॾु हुजे पर उनखे निदा हरफ़ बईद जे ज़रिए सां ॾिनी वेंदी आहे। रफ़ीउल मर्तबत, ऐं उहो वॾे मर्तबे वारो आहे। हता कान बउद, हता का अन बउद, हता जो गोया उहो परे आहे। दर्जत ही फिल अज़म, दर्जो हुजणु उनजो अज़मत में,
वअन दर्जतल मुतकलिम बाद फिल मुसाफ़त, जीअं मुतकलिम जे दर्जे खां जीअं बाउद फिल मुसाफ़त परे हुजणु, परे थी वियो कोई शख़्स मुसाफ़त में। मिसाल जीअं तुंहिंजो कौल अया मौला या ए मुंहिंजा मौला, माना को बानो आहे उहो पंहिंजे आका खे थो चवे, बानो ऐं आका ॿई पाण में गॾु वेठा आहिनि, त हाणे बानो आका खे पुकारे थो, तवजो हेॾां कयो, त बाने खे इस्तेमालु कहिड़ो लफ़्ज़ करणु घुरिजे? निदा क़रीब जो इस्तेमालु करणु घुरिजे न। निदा क़रीब जो कहिड़ो आहे? ऐं अ, हमज़ा, हमज़ा मफ़्तू ऐं हालांकि आका ऐं ग़ुलाम ॿई गॾु वेठा आहिनि, ग़ुलाम निदा थो ॾिए आका खे, त ॾियणु घुरिजे त हरफ़े क़रीब सां, पर ॾिए थो हरफ़े बईद सां। उन लाइ त हाणे आका जे ऐं ग़ुलाम जे मर्तबे में फ़र्क़ु आहे, सो उन जे करे ग़ुलाम हिते बईद हरूफ़ बईद खे इस्तेमालु थो करे, क़रीब खे इस्तेमालु। अया इहो हरफ़े बईद लाइ ईंदो आहे, ठीकु आहे। अया मौला या ए मुंहिंजा आका, ए मुंहिंजा मौला, ठीकु आहे। त माना बानो इहो थो चवणु चाहे त हीउ मुंहिंजो आका आहे, इहो मूंखां मर्तबे में तमामु घणो बुलंद आहे। अया मौला व अंत माहू, ऐं तूं उन सां गॾु हुजी, या इशारो कंदे इला इन हितात दर्जत ही, उन जे दर्जे जे घटि हुजण जे तरफ़, या त वरी बई हरफ़ इस्तेमालु छा लाइ कयो वेंदो, त उहो जेको तोसां गॾु आहे उनजो दर्जो घटि आहे। मिसाल जीअं तुंहिंजो कौल अया हाज़ा, ए हेॾे, ईअं चयो वेंदो आहे न, अया हाज़ा ए हेॾे, इहो कंहिंखे चयो वेंदो आहे? इहो माण्हू उनखे चवंदो आहे जेको पाण खां घटि दर्जे में हूंदो, जेको पाण खां वधीक हूंदो, आला हूंदो, उनखे माण्हू इन सॾु कंदो न कंदो। त इहो जेको पाण खां घटि दर्जे में हूंदो आहे उनखे अया, ओ हेॾे, इहो हालांकि इहो अया जेको आहे उहो बईद लाइ इस्तेमालु थींदो आहे, पर इहो वरी क़रीब लाइ बि इस्तेमालु थिए थो। लिमन हुआ महक, उन शख़्स जे वास्ते जेको उहो तोसां गॾु वेठो आहे। टियों तरीक़ो, ऐं इशारतन, या इन ॻाल्हि जे तरफ़ इशारो कंदे इला अन, इन ॻाल्हि जे तरफ़ त साम अन साम्य, त बेशक जेको साम्य आहे गाफ़िल, इहो शख़्स गाफ़िल आहे, माना साम्य गाफ़िल आहे, उनजो को तवजह ई न आहे। ले नहवे नौ में मिसल, उहो निंड वांगुरु आहे, माना जीअं को शख़्स निंड में हूंदो आहे, उनखे झूठा पिया अचनि, वेठो आहे, तवजह नथो ॾिए हुनजी ॻाल्हि ते। ऐं ज़ुहूलन, या वरी उहो शख़्स बेरुग़बत आहे, कअन्नहु गैर हाज़िरुन फिल मजलिस, गोया कि उहो गैर हाज़िर आहे मजलिस में। का कौल का लिसाही, मिसाल तुंहिंजो कौल उन शख़्स जे लाइ जेको ख़ता कंदड़ आहे, आया फुलान, हे फुलाणा, ठीकु आहे। त इहो अया हिते बि इस्तेमालु कयो, हालांकि उहो वेठो उन सां गॾु ई आहे, त उनजे करे जो उनजो तवजह न आहे, उनजी रग़बत उनजे तरफ़ न आहे। हाणे अॻियां वरी इहो ॿुधाए रहियो आहे त इहे हरफ़ निदा तव्हां पढ़ी आहियो त इहे असुल में छाजे लाइ ईंदा आहिनि? निदा करण जे लाइ, पुकारण जे लाइ ईंदा आहिनि, इहे 8 ई हरूफ़ जेके पढ़ी आहियो। हाणे अॻिते मुसनिफ़ ॿुधाए थो त कॾहिं कॾहिं इहे पंहिंजी असली माना खां निकिरी मजाज़ी माना जे तरफ़ ईंदा आहिनि, माना पुकारण वारी माना उते मुराद न आहे हूंदी, पर ॿी का माना मुराद, उहा ॿी माना कहिड़ी हूंदी, उहा असां उन जुमिले जे सियाक़ सबाक़ खे ॾिसी करे असां अंदाज़ो लॻाईंदासीं त हिन जॻह ते इन्हनि जी निदा वारी माना नथी ठहे, त पोइ ॿी कहिड़ी माना इन्हनि जी करणु ज़्यादा मुनासिबु आहे। पोइ असां जीअं पुठियां पढ़ी वियासीं त मुसनिफ़ सभु तरीक़ा त कोन ॿुधाए सघंदो, जो सभिनी खे शामिलु करणु मुश्किल आहे, पर कुझु तरीक़ा ॿुधाईंदो, पोइ इन उसूल ते वरी पोइ जिथे बि उहे हरफ़ निदा कंहिं मजाज़ी माना में इस्तेमालु थींदा हुजनि, त तव्हांखे पाण खे अंदाज़ो लॻाइणो आहे त हिन जॻह ते इहे हरफ़ कहिड़ी कहिड़ी माना में इस्तेमालु थिया हूंदा। त हाणे कुझु तरीक़ा मुसनिफ़ बयानु कंदो जेके ज़्यादा मशहूरु आहिनि, बाक़ियुनि जो अंदाज़ो अव्हांखे पाण खे लॻाइणो आहे। वक़्त तुख़रजु अल्फ़ाज़ुन निदा अन माअनल असली लिमाअनिन उख़र, ऐं कॾहिं कॾहिं कढियो वेंदो आहे निदा वारनि लफ़्ज़नि खे असली माना खां ॿी माना जे वास्ते, तुफ़हमु मिनल क़राइन, जेको सम्झो वेंदो आहे करीननि सां, माना अहिड़ो को करीनो मौजूदु हूंदो आहे जंहिंसां सम्झ में अची वेंदी आहे ॻाल्हि त हिन जॻह ते इन हरफ़ हरूफ़ निदा जी माना निदा वारी न आहे, पुकारण वारी न आहे, पर का ॿी माना इन्हनि जी थियणु ज़्यादा मुनासिबु आहे।
उन मज़ा पहिरियों जेको माना मजाज़ी माना में इस्तेमालु थिए हरफ़ निदा कल इग़राए, माना कंहिं शख़्स खे ज़्यादा उभारण जे लाइ, ज़्यादा उनखे शौक़ु ॼाणण जे लाइ, अञा उन खां ज़्यादा बयानु कराइण जे लाइ। मिसाल जीअं तुंहिंजो कौल लिमन अक़बल, जेको तो वटि अचे यतज़ल्लमु, ऐं उहो ज़ुल्म जो दास्तान बयानु करे। माना हिकिड़ो शख़्स तो वटि आयो आहे, उहो पंहिंजी मज़लूमियत खे बयानु थो करे त मूंसां फिलाणे हेॾो ज़ुल्म कयो, मूंसां फिलाणो हीअं विड़ियो, मूंसां फिलाणे ही शयूं ही ज़्यादतियूं कयईं, त पोइ तूं उनखे चवीं या मज़लूम, ए मज़लूम। त हिते या मज़लूम मतिलबु हू तोखे ॻाल्हि पियो थो ॿुधाए, उते हिते हाणे या मज़लूम जी माना इहो असां हिते निदा वारी वठी सघूं था। जो निदा पुकारणु उनखे मक़सदु न आहे, पर या मज़लूम चई करे माना हुनखे अञा इन ॻाल्हि जी तरफ़ उभारे थो त तोसां वाक़ई वॾो ज़ुल्म थियो आहे, तूं मूंखे अञा ॿुधाए त हुन तोसां ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं कयूं आहिनि। त ठीकु आहे, त हिन जॻह ते या हरफ़ जेको आहे इहो निदा जे लाइ न आहे आयो, पर इहो इग़रा जे लाइ आयो आहे, माना हुनखे इन ॻाल्हि जे उभारण जे लाइ त तूं अञा मूंखे ॿियूं शयूं ॿुधाए। ऐं कॾहिं कॾहिं वरी हरूफ़ निदा ज़जर जे लाइ ईंदा आहिनि, माना झिणकण जे लाइ, दाॿे ॾियण जे लाइ। मिसाल जीअं शाइर जो इहो बि शेर आहे, अफ़वादी मतल मताब अलम्मा तस वशैब फ़ौक़ रासी अलम्मा। इहो हरफ़ निदा, फवाद दिल या मुतकलिम जी, ए मुंहिंजी दिल, मता कॾहिं ईंदो, मताब इहो इस्म ज़रफ़, तौबह जो वक़्तु, मताब तौबह जो वक़्तु, अलम्मा इहो हरफ़ इस्तफ़ाम, लम्मा इहो नफ़ी आहे। अलम्मा तस, छा तूं अञा सही नथी थी, वशैब ऐं पोढ़ाइप, फ़ौक़ रासी मुंहिंजे मथे जे मथां, अलम अची चुकी आहे। इहो अलम जेको आहे न बाद वारो, इहो बाब इफ़आल आहे, अलम युलिम इल माउन, ठीकु आहे। ऐं हुयो जेको अलम आहे इहो हरफ़ इस्तफ़ाम आहे, लम्मा लम्मा जेको पढ़ियासीं हरफ़ जाज़िम मंझि, ऐं बाद वारो जेको अलम आहे इहो फ़इल माज़ी आहे, हर बाबे इफ़आल मंझां थींदो। माना अलम माना अची चुकी आहे, वाक़िअ थी चुकी आहे, पोढ़ाइप। वरी तर्जुमो ॾिसो, ए मुंहिंजी दिलि मतल मताब कॾहिं ईंदो, मता न कॾहिं न, ए मुंहिंजी दिलि जॾहिं मताब तौबह जो वक़्तु अचे, मता कॾहिं ईंदो तौबह जो वक़्तु, अलम जॾहिं उहो अलम तसह, छा तूं नथी सही थी, माना पंहिंजी दिलि खे उहो ज़जर करे रहियो आहे, तूं तौबह कॾहिं कंदीअ, तूं कॾहिं सही थींदीअ, अञा तूं नथी सुधरे। वशैब फ़ौक़ रासी, ऐं पोढ़ाइप मुंहिंजे मथे जे मथां, अलम वाक़िअ थी चुकी आहे, माना हाणे मुंहिंजो मथो अछो थियणु शुरू थियो आहे, मां हाणे पोढ़ो थियणु शुरू थियो आहियां, पंहिंजी दिलि खे ज़जर थो करे त तूं तौबह कॾहिं कंदीअ। त हिते पंहिंजी दिलि खे उहो निदा ॾेई रहियो आहे, माण्हू पंहिंजो पाण खे निदा ॾींदो, पुकारींदो, दिलि खे पुकारींदो, माण्हू पुकारबो त ॿिए खे बि ईंदो आहे न, माण्हू पंहिंजो पाण खे त कोन पुकारींदो न। त हिते जेको आहे इहो हमज़ा जेको हरफ़ निदा आहे, जेको क़रीब लाइ इस्तेमालु थींदो हमज़ा मफ़्तू, असल में इहो निदा जे लाइ न आहे आयो, पर इहो ज़जर जे लाइ आयो आहे, छो त पंहिंजो पाण खे माण्हू निदा नथो ॾेई सघे। टियों वरी मुसनिफ़ ॿुधायो तरीक़ो जेको मजाज़न हुरूफ़ निदा इस्तेमालु थींदा आहिनि, वतहय्युर वतदज्जुर, हैरत जे लाइ ऐं दर्द बयानु करण जे लाइ। छाजे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि हरफ़ निदा, हैरत बयानु करण जे लाइ ऐं दर्द बयानु करण जे लाइ। मिसाल जीअं अया मनाज़िल सलमा ऐन सलमाक, अया मनाज़िल सलमा ऐन सलमाक, ए अया ए मनाज़िल इहो जमो आहे मंज़िल जो, ए
सलमा जा मनाज़िल माना सलमा जी रिहाइश वारियूं जॻहूं। ऐं सलमा की किथे आहे सलमा। पोइ शाइर जी इहा महबूबा हुई सलमा, पोइ उहा उन खां विछड़ी वई आहे। पोइ हाणे उन सलमा जे ॾुख में हू रोए थो। पोइ सलमा उनजी फौत थी वई आहे, त पोइ चवे थो त उहो अची करे ऐं उन सलमा जे ॾुख में जी शेर चवे थो। पोइ सलमा जी रिहाइश जेका आहे, हिकिड़ो उन्हनि जो घर खे पाराता ॾेई रहियो आहे ऐं ॿियो उनजी क़बर खे, उहा फौत थी वई आहे, क़बर में आहे। त पोइ क़बर खां पुछे थो त हाणे सलमा किथे आहे, ऐं घर खां बि पुछे थो त हाणे सलमा किथे आहे। त हाणे असुल में हीउ जेको आहे हिते अया लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे, हरफ़ निदा जो आहे। त हाणे केरु शख़्स क़बर खे पुकारींदो, क़बर खे सॾु कंदो, क़बर में ॿुधण जी सलाहियत आहे, क़बर में जवाबु ॾियण जी सलाहियत आहे, क़बर खे सॾु करण मां को फ़ाइदो थींदो न थींदो न। सो माना अहिड़ीअ शइ खे सॾु करणु जंहिं में का सलाहियत ई न हुजे ॿुधण जी, को फ़ाइदो ई न हुजे, हू जवाब ई न ॾेई सघे, त इन जो मतिलबु इहो आहे त क़बर खे हू निदा न ई ॾेई रहियो, पर उते हू पंहिंजो ॾुख ऐं हैरत खे बयानु करे रहियो आहे त मुंहिंजी महबूबा मूंखां जुदा आहे। पोइ उन्हनि जॻहुनि खे उहो पंहिंजी हैरत ऐं पंहिंजो दर्द बयानु करे रहियो। ठीकु आहे, ॾिसो वरी ॾिसो, अया मनाज़िल सलमा ऐं सलमा खे, ए सलमा जूं जॻहूं किथे आहे तव्हांजी सलमा। माना पुछा थो करे त मुंहिंजी सलमा काॾे वई। वयक्सुर हाज़ा फी निदा इल इतलाल, ऐं अक्सर इस्तेमालु थींदा आहिनि इहे निदा में फिल इतलाल, जेके माना वण चोटियूं हुजनि उन्हनि जे लाइ, ऐं उन खां अलावा वना हा उन खां अलावा माना अहिड़ियुनि शयुनि जे निदा जे लाइ, जीअं को वण हुजे, को जबल हुजे, या कहिड़ियूं सवारियूं हुजनि। शेरो शाइरी में ईअं ॿुधंदा आहियूं न त को वणनि खे पियो ज़िक्र कंदो आहे, को चंड सां ॻाल्हियूं कंदो आहे पंहिंजे महबूब जूं, ईअं हूंदो आहे न। हा, को क़बर सां ॻाल्हियूं कंदो आहे, को गुलनि सां कंदो आहे। त इहे इन्हनि शयुनि में ॿुधण जी सलाहियत हूंदी आहे, या इन्हनि शयुनि खे जवाबु ॾियण जी सलाहियत हूंदी आहे। त इहे अक्सर करे अहिड़नि जे लाइ इहे जेको ॻाल्हियूं कंदा आहिनि न, चंड खे शिकायत ॾींदा आहिनि, सिज खे शिकायत ॾींदा आहिनि, राति खे शिकायत ॾींदा आहिनि, मौसम ते बि शेरो शाइरी कंदा आहिनि। त असुल में इन्हनि में माना उहो पंहिंजो ॾुख बयानु कंदा आहिनि ऐं पंहिंजो दर्द ऐं हैरत खे बयानु करणु उनजो मक़सदु हूंदो आहे। व तहसुर व तवज्जो, हसरत जे लाइ ऐं उमेद जे लाइ। मिसाल जीअं इन शाइर जो कौल आहे, अया क़ब्र मअनिन कैफ़ वारैत जूदहू, ए मअन जी क़बर कैफ़ कहिड़ी तरह वारैत ढके छॾियो थो, फेल माज़ी, जूदहू उन जी सखावत खे, वक़द कान मिन्हु ऐं तहक़ीक़ हुयो उन खां, बर्रो वल बहरो दरिया, बर ख़ुश्की वल बहर ऐं दरिया मुतरअन भरियल। हीउ शाइर चवे थो मअन हिकिड़ो शख़्स हुयो, उहो फौत थी वियो। पोइ उहो पंहिंजी ज़िंदगीअ में वॾो सखी हुयो, रहम दिलि हुयो। पोइ उन जी क़बर ते वञी करे ऐं शाइर चवे थो क़बर खे त ए क़बर, तो इन जी सखावत खे कीअं ढके छॾियो आहे, हाणे इहो तुंहिंजे अंदरि आहे। हालांकि जॾहिं इहो हिन दुनिया में हुयो त बर माना ख़ुश्की, माना अहिड़ी ज़मीनूं ऐं दरियाहनि मंझि ऐं ज़मीनुनि जी ख़ुश्की में हर जॻह ते उहो सखावत कंदो हुयो। उनजी सखावत सां उहे जॻहियूं भरियल हुयूं, हर कोई उन सखावत मां फ़ाइदो वठंदो हुयो। पर हिन जॻह हाणे हीउ शख़्स क़बर में अंदरि आहे, त हाणे इहो कुझु बि करे नथो सघे। त उहो असुल में उन क़बर ते वञी करे उनखे पुकारणु मक़सदु न आहे, निदा ॾियणु मक़सदु, पर शाइर जी हसरत ऐं पंहिंजो इहो ग़म बयानु करणु हुनजो मक़सदु आहे। ठीकु आहे। व तज़क्कुर, ऐं यादाश्त जे लाइ, ज़िक्र करण जे लाइ बि ईंदो आहे। जीअं मिसाल, अया मंज़िल सलमा सलामुन अलैकुमा, ए सलमा जूं मंज़िलूं, इहो मुसन्ना आहे, तस्नीह मंज़िलैन आहे असुल में, पर इज़ाफ़त जे करे नून किरी पियो आहे। ए सलमा जूं मंज़िलूं, सलामुन अलैकुमा, सलाम हुजे तव्हांजे मथां। साॻी सलमा आहे, साॻियो शाइर आहे। हलिल अज़मन
छा ज़माना अल्लाती अज़मन इहो जमो आहे ज़मन जो ज़माने जो अल्लाती उहे मदैन इहो बि जमो मोनिस जो फ़इल माज़ी जो सीगो आहे जमो मोनिस गाइब फ़इल माज़ी मदैन जेके गुज़री आया रवाज इहो रुजू इन जो जमो आहे रुजू माना मोटणु वापसि मोटणु। वरी तर्जुमो ॾिसो हाणे अया मंज़िले सलमा ए सलमा जूं जॻहूं ए सलमा जी रिहाइश वारा घर सलामुन अलैकुमा सलाम हुजे तव्हां ॿिन्ही ते। इन मंज़िल जी सलमा जी मंज़िलनि मां मुराद हिकिड़ो उनजो घर ॿी उनजी क़बर आहे। ठीकु आहे। हालिल अज़मन त छा उहे ज़माना जेकी गुज़री विया रवाज उहे मोटंदड़ आहिनि वापसि ईंदड़ आहिनि। माना शाइर अची करे पोइ उहो ॾुख थो करे त उहो को वक़्तु हूंदो हुयो जो सलमा सां गॾु मां हिन घर में हूंदो हुयुमि पोइ उन घर खे ॾुख बयानु थो करे वरी उन क़बर ते ॾुख बयानु थो करे त हाय अफ़सोस हाणे उहे वरी ज़माना वापसि कोन ईंदा हाणे उहे ॾींहं वापसि कोन ईंदा जॾहिं सलमा सां गॾु हिन घर में हूंदा हुआसीं हिते हूंदा हुआसीं घुमंदा हुआसीं फिरंदा हुआसीं तज़कुर माना उन पुठे ज़माने खे उहो यादि थो करे उन्हनि ख़ुशी वारनि लम्हनि खे मुलाक़ात वारे वक़्त खे उहो यादि करे थो। इन जो मतिलबु आया मंज़िले इन हरफ़ निदा मां मुराद उनखे सॾु करणु न आहे पर उहे गुज़िरियल ज़माने खे यादि करणु मक़सदु आहे। पुठियां असां पढ़ी आया हुआसीं त इंशा जा ॿ क़िस्म आहिनि हिकिड़ो इंशा तलबी ॿियो इंशा पोइ इंशा तलबी जा असां 5 क़िस्म पढ़ियासीं उन मां आख़िरी हरफ़ आख़िरी निदा हुयो जंहिंजो अॼु असां तफ़सीली बहस मुकमिल कयोसीं। ॿियो क़िस्म छा पढ़ियोसीं इंशा जो ग़ैर तलबी। हाणे हितां खां मुसनिफ़ ग़ैर तलबी जो ज़िक्र करे व ग़ैर तलबी ऐं इंशा जेको ग़ैर तलबी यकून बि तअजुब इहो छा सां इस्तेमालु थींदो आहे तअजुब सां ऐं कसम सां ऐं सीगा उकूद सां माना अहिड़ा सीगा जेके ख़रीदो फ़रोख़्त जे लाइ थियनि जंहिं मिसाल बेत व इश्तरैत व यकून बग़ैर ज़ालिक इन खां अलावा बि हूंदो आहे पर मुसनिफ़ इन जो ज़िक्र हिते छो नथो करे उहो ॿुधाए थो छाजे करे जो अनवाउल इंशा इंशा जा जेकी क़िस्म जेकी ग़ैर तलबी आहिनि इहे लैसत मिन मुबाहिस इल्मुल मआनी इहे न आहिनि इल्मु मआनी जे बहस खां फलिहाज़ा ज़रबना सफ़हन अन्ना पोइ उन जे करे छॾियोसीं असां इन जे सफ़हनि खे। माना इंशा ग़ैर तलबी जेको आहे उहो इन जा जेके इहे क़िस्म आहिनि ताजुब कसम वग़ैरह इन्हनि जो बहस इल्मुल मआनी सां न आहे। असांजो मक़सदु हिते इल्मुल मआनी जो बहस करणु आहे सो इंशा ग़ैर तलबीअ जो इल्मुल मआनी सां को तालुक़ु ई न आहे त पोइ उनखे हिते ज़िक्र करण जो को फ़ाइदो ई कोन्हे को सो उन जे करे असां इन्हनि क़िस्मनि खे ज़िक्र कोन कयोसीं पर इन्हनि खे असां छॾे ॾिनोसीं।